कातिल रिश्ता, कातिल रिश्ता। रांद ॾाढी सुठी खेॾण थो ॼाणे। मूंखे ख़बर हुई त तुंहिंजी फोन ज़रूर ईंदी। हैबत खान, हाणे तुंहिंजी होड कोन हलंदी। अभी तक तो हमने आपको जी भर के प्यार भी नहीं किया, कुछ टाइम और रुक जाओ। जानू, प्यार के लिए आपको कौन रोकता है? मैं तो शायद आपके प्यार के लिए पैदा हुई हूँ। वधीक तब्दीली लाइ अॻिए इलेक्शन में भी वोट असांखे ॾींदा। तव्हांजे घर जा वट विकिणा सा पोइ पटींदासीं। हमें इस लाश के बारे में कोई इल्म नहीं। अच्छा, तो हाणे ॻाल्हि मूंखे समझ में आई। छोरियूं उर्दू ऐं छोरा सिंधी। बाक़ी फिल्म त बंद कमरे में थींदी। तॾहिं त तुंहिंजो मूंसां प्यार आ। इन जो मतलब तो मुंहिंजी दिल जो चोर मूंखे मिली वियो आहे। हाणे तूं मुंहिंजी मोहब्बत में गिरफ्तार आहीं। कातिल रिश्ता, कातिल रिश्ता। अस्सलाम वालेकुम सौट। वालेकुम अस्सलाम। खैर तो गुरु तकड़ो घुरायो अथई। ख़ैर न आहे सोट। मसलो इहो आहे त हिन महिल सभिनी जा नंबर भी बंद आहे। मूंखे शक आहे त हिन में हैबत खान जो हथ ज़रूर आहे। यार तुंहिंजो त मथो ख़राब आहे। छोकरा वया छोकरियन सां गॾु आहिनि ऐं तूं चवीं थो त हैबत जो हथ हूंदो। अदा उन्हनि खे स्टेशन ते छॾण विया, उन्हनि खे घर न छॾण विया। अड़े अदा, अॼुकल्ह जे इन नौजवान आशिकू बचन ते एतबार न कंदो कर। ये इश्क में अंधा हूंदा अथई, अंधा। इन्हनि छोरियुनि ॾिनी हूंदा न बुचकार, लूर लूर करे उन्हनि जी कढ विया हूंदा ऐं तोखे बि कोन ॿुधायूं। उन्हनि खे कहिड़ो अहसासु त पोयां बाबो परेशान हूंदो असांजे लाइ। त पोइ उन्हनि जा नंबर छो बंदि आहिनि? तुंहिंजे धड़कन खां नंबर बंदि हूंदो न। तूं बि त साईं दातू दहमानी आहीं, घटि त कोन आहीं न। पोइ बि अदा सोच, मुंहिंजी दिलि नथी मञे त हू मूंखे बग़ैर ॿुधाए हलिया वञे। तूं घबरा न सौट, वरी बि संगत पंहिंजी जाम आहे। जांच करे था वठूं। खैरू ख़बरी के हिकु ख़ासि ख़बर पई आहे त राज़न रबड़ वटि कचे वारो काटकू सौट दुरू दबड़ाटी पहुची चुको आहे। जे उन गुलू तरफ़ गौर कयो ऐं खैरू जी खुड़क पयसि त ॾाढो ॾचो कंदो। ख़बरदार, तमामु दवायूं ॿारनि जे पहुच खां परे रखंदा। पुराणे गाॾियुनि जे धुएं जे दज़ खां दूर रहण में सेहत में सुधारो अची सघे थो। लड़ी लिकी लियो पाए लंघड़ी फ़ाइदेमंद आहे। हवाल पूरा, ॿियो सभु ख़ैर। पहिरियां त गुलू गवर्नमेंट ॾे को गौर कंदो ई न आहे, छो त छिछोरेपन में छहर करण सां गॾु गुलू गवर्नमेंट किनारा करण जो कोडियो आहे। ख़बरदार, इंटरनेट जो इस्तेमालु घटि कंदा, न त अनकरीब अखियुनि खां अंधा थी वेंदव। मोबाइल फोन नंढे ॿारनि ऐं औरतुनि खे इस्तेमालु करणु न ॾींदा। ॿार पढ़ण बदिरां खरी ख़राब थी वेंदा ऐं औरतूं इश्क में गिरफ़्तार थी घर छॾण ते मजबूर थी पवंदियूं। ॿियो माउ जो मुहकारो करे पोइ मोटंदियूं। थोरो चयो घणो सम्झंदा। पहिरियां पंहिंजो ऐं पोइ ॿियनि जो ख़्यालु रखणु असांजी ख़सूसियत में शामिल आहे। हवाल पूरा, ॿियो ख़ैर। ॿुध ॿुध ॿोड़ा, छड़ो अथई घोड़ा घोड़ा, पराया लताड़े लोड़ा, हाणे थकिजी पिया आहियूं। वेढ़ाए वीरान कंदासीं वेढ़ा त लस्सी पाणी लभी पवंदी। तोखे त ख़बर आहे त हिन महांगाई जे दौर में सफ़र गुज़रान ॾाढो ॾुखियो आहे। गुलगो पाणी असुल ॿोड़े ई ॿोड़े, संतरो न छॾजांइ छोड़े। छो त भॼन कम बि वरिया मन जो, जंहिंजो जोड़ो सर असां उन जी बर। भॼन कम भाड़ी जो, धक लॻंदी क्यारी जो।
वात न अणजाए वरी न त मुल्क वेंदो ॿरी। फेसबुक, व्हाट्सएप, यूट्यूब, ट्विटर इहो बि आहिनि बरोबर, पर टिक टॉक ते हलनि था वाक। चरिया थी चालाक, मुंहिंजी ॻाल्हि ते ॾे ध्यानु, वक़्तु न कर ज़ियान, थींदो नुक़सान। असांजो कमु आहे आन आन आन, जहिड़ो तेड़ो मार, ॾींहुं न खार। समझी थी सियाणो, छॾिजाने इहो कमु अबाणो। हवाला ख़तम, अथई दम। तू इतने? हाँ जानू, तुम्हारे इश्क ने मुझे पागल कर दिया है। न रात को नींद, न दिन को सुकून, बस तेरे पास चली आई। जानू, मैं खुद तुझे आई लव यू कहने वाला था। जब से आपको देखा है मेरे तो होश ही उड़ गए हैं। मैं तो मदहोश हो गया। मुझे अपनी बाहों में ले लो, मैं तेरे बगैर जी नहीं सकता। सच बोलती हो? कसम से, मैं तो आपके प्यार में पागल हो गया। तो तुम अपने बाप को रोको, वो मुझे बुरी नजर से देखता है। अब वो नहीं देखेगा जब मैं उसे बोलूँगा कि ये तेरी होने वाली बहू है। सच जानू? हाँ जानू। काश अहमद खान, हाँ यार यारानी, मामला सफ़ा। तोखे तो ख़बर है अहमद खान, तो गोशू वॾो गंदो माण्हू। इन लाइ जेकॾहिं गोशू घणो वक़्तु हिते रहियो न त वॾो गंद थींदो। इन जे लाइ मुंहिंजो हिसो मुंहिंजी तिरीअ ते रख, त जीअं गोशू राह वठी रवानो थी पए। गोशू, माल त मां बि तोखे जाम ॾिनो आहे, थोरो इंतज़ार कर। जीअं राज़न फतके फतके, ईअं फतके जीअं फाथल कुरली ॼार में फतकंदी आहे। भल हू मुकर जी मां वारो आसरो करे वेहे, पर छोकरा ॾेखारींदो सांस ज़रूर, पर ॾींदो सांस जीअरा कोन। ऐं हा बाक़ी ये छोरियूं, इन्हनि छोरियुनि जी जवानीअ जी रस मां नहनि सां न पूड़े, ऐं उन खां पोइ उन्हनि जा ख़ाली खोखा कंहिं खामनि या खूह में उछलाए छॾींदुसि। छो त हैबत खान जो ॿियो रूप हिटलर आहे, हिटलर। भोतार, हिते असांखे मज़ो नथो अचे, असां वरी वेंदासीं कचे। भोतार, हाणे असां हिते वांदा वेही छा कयूं? असांखे जो इजाज़त त वञी वसायूं असां बेला। बेला वरी किथे आहिनि? ये तो सब कटजी विया। हाणे तो वॾा शहर ई वॾा बेला आहिनि। शमशेर, गोशू पाण बबर शेर आहे, उनखे कंहिं झंग या बेले जी ज़रूरत न आहे। जिथे बि गोशू कदम रखंदो आहे, उहा उनजी जूह बणिजी वेंदी आहे। छो त गोशू वॾो गंदो माण्हू आहे। भोतार, शाबाश आहे इन हुकूमत खे जो वरी बेला पोखराए असां ॾुआरनि ते एहसान करे थी। दरबदार ऐं ॾुतड़ियल ॾुआरी वरी अची बेलनि में आबाद थींदा। जेकॾहिं तव्हांखे तकड़ आहे त भले हलिया वञो, तव्हांजो वंड तव्हांखे मिली वेंदो। असांजे भोतार कंहिंसां बि धोखो न कयो। अदा गोशू, तव्हांखे बि पैसा मिली वेंदा। ना है बदखान, ना ना, जेसी ताईं मूंखे मुंहिंजो हिसो न ॾींदी तेसी ताईं मां हितां चुरण वारो न आहियां। ऐं हा, जेकॾहिं मूं तुंहिंजे इलाइक़े में किथे को गंद कयो न त पोइ वॾो गंद थींदो। छो त तोखे ख़बर आहे न हैबत खान, त गोशू वॾो गंदो माण्हू आहे। गोशू
घणो गंद न कर। हैबत खान जी हवेली खां वधीक ॿियो कहिड़ो वॾो बेलो आहे? बस रुगो पुलिस खां होशियार रहिजो। मतां अचानक पुलिस अची वञे त हेठि तहखाने में हलिया वञिजो। ऐं हा, उन बकरियुनि ऐं छेलनि खे बि ॿेकण न ॾिजो। मूंखे ख़बर पई आहे त राज़न जो पुलिस जो घर बि खड़काईंदो। तू साइणो सॼो थी करे हेॾे हलियो आयो। मां भला तुंहिंजे लाइ छा थो करे सघां? साहब मुंहिंजा बचड़ा गुम आहिनि। पुलिस ॾे न वञा त ॿियो काॾे वञा? मुंहिंजे बच्चनि जी ॻोल्हा में का मदद कयो। पहिरियां त तुंहिंजा बच्चा ॿार न पर जवान आहिनि। ॿियो तूं हे गुम न पर आशिकी लाइ विया आहिनि। रोज़ अख़बारनि में पढ़ो था त हमरा औरताणे आवाज़ ते हरख जी अगवा थी विया। कोई भी छोरा तू न अण वाकिफ छोरिन सां रवाना करे हाणे बुलाहो बूथ करे मूं वटि आयूं। साहब अहिड़ी ॻाल्हि न आहे। उहे छोकिरियूं अहिड़ियूं न हुयूं। मुंहिंजा छोकिरा उन्हनि सां गॾु यूनिवर्सिटी में पढ़ंदा आहिनि ऐं उहे हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि ऐं उहे शादी करण था चाहिनि। जेके माण्हू औरताणे आवाज़ ते अगवा थियनि था उन्हनि खे बि त छोरियूं प्यार जे पेच में फासाए शादीअ जो ख्वाब ॾेखारे घुराईंदियूं आहिनि। जेके छोकिरियूं अकेलियूं शहर खां परे बारियाड़ी जे ख़तरनाक इलाइक़नि में अचनि थियूं उहे के आम छोकिरियूं आहिनि। वञी उन्हनि छोरनि जे वारसनि खे ॻोल्हे उन्हनि ते ज़ोर बार विछराए पंहिंजा छोरा छॾाए अच। ऐं हा, मुंहिंजो नंबर लिखियो वञ। जेकॾहिं मुंहिंजी मदद जी ज़रूरत पवे त मूंखे फ़ोन कजां। जी 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 सर, बेहतर आहे सर। त ही वठो मुंहिंजो कार्ड, तव्हां मूंखे फ़ोन कजो। अरे गुलाम कादिर ही ॿियो ही बेजाए बेजाए। यार गुलाम कादिर तू हिते छा हाल आहे? खैर आहे। ख़ुशि त आहीं न? अल्हम्दुलिल्लाह खैर आहे। घणनि ॾींहंनि खां पोइ मिलियो आहीं बा। आस्ते आस्ते हिते मां गुलाम कादिर न पर गुल्लू गवर्नमेंट आहियां। कच्चे खां ॿेला कटिजी आहे। गुलाम कादिर जहिड़ा गुल्लू थी मटिजी आहे। मथां पीर मोहम्मद शाह ऐं बंगश जहिड़ा ऑफिसर आया जंहिं असांखे उहे वण वधाइण छॾाया। हाणे हिते रहूं था मटाए वेस। पहले ज़ाहिर न कजांइ पुराणा उहे कुझु केस। हिंदुस्तान ऐं पाकिस्तान में छिकताण वधी सघे थी। हीअ हुकूमत कश्मीर जो सौदो करण वारी आहे। ॿियो मिले ख़ैर। चइबो त गुलाम कादिर अञा उहे हरकतूं छॼियूं कोन अथई। हरकत में बरकत आहे। बरकत जूं ॿ बकरियूं ॿ छेला जेके वाड़ में वाड़ियल आहिनि। सौदो सस्तो कोन थींदो। ईद रोज़ा अचण वारी आहे। कुर्बानी करे सघनि था। ख़बरदार ख़तरनाक मोड़ खां गाॾी आस्ते हलाईंदा छो त एक्सीडेंट बि थी सघे थो। इंसान जानियूं वॾियूं क़ीमती आहिनि। मां हलां थो। अरे बी त बिना ब्रेक। यार गुलाम कादिर मुंहिंजो सौट आहे न राज़न, उन जा छोकिरा 2-3 ॾींहंनि खां लापता। तू बि हिन इलाइक़े में घुमी फिरी थो, उन्हनि जी का ॼाण अथई? रिढन अॻां रबाब वॼंदे भरिया थिया। सुणो कंधी अकुल जी अंधी। अंधी जहिड़ी पेके तहिड़ी वरी सहुरे। मोबाइल खे चार्ज करणो पवंदो आहे। हा हा गुलू मां सम्झी वियुसि। मोबाइल तोखे नई बैटरी ऐं चार्जर समेत तोखे मिलंदी। पोइ त बसि न। नेटवर्क जा सिग्नल ख़राब हुजनि न त ॻाल्हि सम्झ में न ईंदी। यू टर्न ॾेई गूगल में वञी विज़िट कंदा। मामू मुसीबत खान पठान उहे थोरा बोरा पिच करो, पहले पैसा दियो। हवाल ख़तम, तुंहिंजो थींदो कमु।
कातिल रिश्ता कातिल रिश्ता बिस्मिल्लाह एस्टेट एजेंसी जायदाद की खरीद ऐं फरोख्त जो बाएतमाद अदारो बिस्मिल्लाह एस्टेट एजेंसी माथेलो रोड घोटकी कंहिं भी दोस्त के ठहियल जाइ दुकान या ज़रई ज़मीन या प्लाट वठणो हुजे या ॾियणो हुजे राब्तो कन बिस्मिल्लाह एस्टेट एजेंसी माथेलो रोड घोटकी फोन नंबर 0302 31 97 011 प्रोपराइटर फ़कीर इलाही सावंत कातिल रिश्ता कातिल रिश्ता ये क्या कर रहे हो? शराब पी रहे हो? हाँ जानू, तेरी याद सता रही थी इसलिए पी रहा था। पागल हो गए हो? शराब हमारे मजहब इस्लाम में हराम है, बहुत बड़ा गुनाह है। असा मलंग मानन जो छाहे गुनाहे सवाब असा जी तो जिंदगी यारो बस आए शराब असा। होश में आओ ज़मीर, होश में आओ। मुझे पता नहीं था कि तुम मुझसे इतना प्यार करते हो। शराब पीने के बजाय मेरे पास चले आते। कैसे चला आता? वो मेरा बाप सांप बनकर दरवाजे पे बैठा है। वो कहता है तुम दोनों से वो शादी करेगा। हाँ ज़मीर, तुम्हारा बाप बड़ा जालिम आदमी है, उसका कुछ करो। अब उसका बंदोबस्त करूंगा, सिर्फ तुम यकीन दो कि तुम मुझसे प्यार करती हो। ओए ज़मीर जानू, मैं तुमसे बहुत प्यार करती हूँ, बहुत प्यार करती हूँ। आई लव यू मेरी जान, आई लव यू। जानू जानू ये सब कुछ है बाबा, वो सितारा मूसा। बकवास बंद कर। सितारा जा पुट वो असांजो दुश्मन आहिनि। उन्हनि सां लाऊं लहण जा ख्वाब था ॾिसो। अगरि लाऊं लहणियूं हुजनि हा त कॾहिं जो आहे उन्हनि खे ॻाढ़ा जोड़ा पाराए पंहिंजी सेज जी ज़ीनत बणाए छॾिया। हाँ, उन्हनि खां मतिलबु ताराए पोइ कंदुसि कल्याण, उहो बि ओटाए तो न, सरेआम सरे बाज़ार ॻोठ जे चौसूल ते, जीअं दुनिया खे ख़बर पए त हैबत खान जो ॿियो रूप हिटलर आहे। हिटलर गुलू, तू तो सही, तू तो सही। अरे खैरू खरो सनी कदा इन माल टुटो आई केड़ो अतो खुतो थी। खैरू अज खास ना खासम खास खबर खणी ओचदे अवां जे गाटे चढ़ियो आहे। हिन वक्त हैपत जो शुरुआत टाइम टरड़ो हल ताली याणो खरड़ो एंस बजड़ो हल त हाणे कयूंस टक टक। जेकॾहिं सिज निकतो न त मची वेंदी बड़दक। सुता उथी जाग निंड न कजे एतरी सुल्तानी सुहाग निंडरू कंदे न मिले। वरी केड़ो अची कड़कियो त कार छा बकरी जी वाड़ में घिरियो त न हर। अरे जल्दी ॿुधाए बोड़ा, रुगो करी तो घोड़ा घोड़ा बी का भी ना है खबर। पर यार उन वाड़ जा बकर मुंहिंदे ॾिठा वाट सां एॾा तेज तकड़ा जो लेटण सां मिलिया कोन मकड़ा। पाण खे आ पक
लगल त कोन हन धक भगल नाहिन ज़ोरी या कई अथन चालाकी चोरी हाणे मुसा हल पहली जेको थे बल पोए सागी मानी साग साबा लालची लांती पई बरोबर जे खरो लगो खखर त बा खाई खेज कंदी पराए झेड़े में छडाण वारे के भी लितर लगंदा आहिनि ऐं हा माण्हू उहो खासो जेको भजी करे पासो ऐं हा ॻाल्हि ॿुध जेके न पैसनि जो मींहुं हुजे त ॿिन्हिनि हथनि जा ॿुहार जे हिते त बा गोलियुनि जो मींहुं वसण वारो आहे सभु कुसोरो साबू हार ॾिना ॾिनी हार पाता गुलू चवड़े थो पुछ त सही सबक सोरो मक याद करो वा गुलू गुलू आए गोशू जाड़ा वहारा काने सब मरी आन बंदा हां अने लेतो था क्यों छाथियो अबद खान खैर ताए छाते अदरा जो ताक के मथे देखा होता है केड़ो खंडर जो जहाज वीडियो आ खैर ताए जहाज वनी जहन्नम में पवन तहां त मुजो बेड़ो ही बोले छड़ियो आ उतार केड़ी कला की पई आसाम जो अचण साई कुफरो लवता धूड़ तहां जे अरकानन ते एक अणहुंदे बियो आफाल पुछड़ा या खबर था तो छोरा किथे आइन हैबत खान छोरा हुंदा हेड कमरे में वाड़ियल पर त कोन था न उडरी वेंदा उडामी न पर तहां जी अखिन में मिर्चू विजी तहां जे सामो हलिया विया तहां त शराब जे नशे में दुंग पी करे गुट 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 गुड़ 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 सुम ही पई रहे बाबा छा छोरियों भी भजी यूं छा अरे बस वे वेठियूं आहिनि तहां कुकड़ियूं ये जेके सोना अंडा ॾिन न ये तवे ते तरे सुबह सुबह जो नेरन में खाइजो बाबा देर न कयो मौलवी के घुरायो इन्हनि छोरियनि सां असांजो निकाह करायो न त असां बिना निकाह जे इहा कुंवार क़बूले छॾींदासीं ॼणे मां मुहकारो वई ॿारनि अरे मां शादी कई आहे जे तव्हां खे शादी करायां बाबा जेकर तव्हां शादी न कई आहे त असां कीअं पैदा थियासीं तव्हां हाड़बू पैदा थिया हो हाड़बू जीअं न मटर ऐं चणा हाड़बू पैदा थींदा आहिनि ईअं जीअं ज़मीन मां गुंब गोड़ ऐं खुंभियूं निकिरंदियूं आहिनि अरे साॻियो माउ वारो अकुल अथव न तव्हांजी माउ बि ईअं मुंहिंजे हर कम में टंग अड़ायूं बीठी हूंदी हुई ईअं ई ओटरा ओटरा सवाल कंदी हुई अरे मां त तव्हां मां बेज़ार थी वियो आहियां अहमद खान हाणे मां इहो ॿुधायो त करणो छा आहे तव्हांजे हिकु इशारे ते गोशू उन्हनि कमीननि जे लाइ ही धरती तंग करे छॾींदो ऐं उन्हनि जे लाइ मोहन जो दड़ो बणाए छॾींदो तव्हां रुॻो इशारो कयो त पोइ ॾिसो कीअं थो गंद करे ही गोशू ठरे मां ठरे तोखे बि मां ॼणे सेरा ॻाया हूंदा हिन अङण ते मोर लॻी वई बहारी अरे तोखे मां ॼणे गुद्दो छो न ॾिनो हैबत खान ज़बान खे लगाम ॾे जेकॾहिं तुंहिंजी जाइ ते तो ॿियो हुजे हा त चीरे रखां असां ऐं उनखे ॿुधायां हा त गोशू केतिरो गंदो आहे यार आहीं यार रहो कारी हर ते पैर न ॾे न त गोशू कारी हर पंहिंजी जेकॾहिं तोखे कखियो त तुंहिंजो 7 पीढ़ियूं यादि कंदियूं बस वो तारा बस वधीक गुथा लफ़्ज़ न ॻाल्हा होशूअ जी इज़त खां वधीक असांखे कंहिंजी इज़त न आहे होशूअ जो यार आहीं तॾहिं बर्दाश्त कयां थो उतार असांजी बेइज्जती न कर असां एतिरा किरियल बि न आहियूं बाक़ी रही ॻाल्हि छोरनि जी उहे छोरा जिते बि हूंदा न तव्हांजे कदमनि में फिटो कंदासीं भले मुड़ुस ॾिसो इज़त वारा मान वारा मुंहिंजा पिरी प्यारा
अड़े तव्हांखे पंहिंजी इज़त ऐं मुंहिंजी इज़त जो थोरो बि ख़्यालु हुजे हा न त ईअं दुंग पी करे उल्टा थी न सुम्ही पओ हा। हाणे ॿुधो, इहे छोरा वञी ज़रूर का चूची सोरींदा, हुन करे असांखे बि पंहिंजो मत तयारु करणो पवंदो। हा कातिल रिश्ता, कातिल रिश्ता तेरे आहिन हितड़े आहिन, कातिल रिश्ता, कातिल रिश्ता, कातिल रिश्ता।